अस्सलाम वालेकुम। अॼु असां पहुतासीं ज़िले सांगड़ जो हिकिड़ो इलाइक़ो आहे दिलोर मोरी। ऐं दिलोर मोरी वेझो जेका असां ब्राह्मणाबाद जंहिंखे सॾियो वेंदड़ ऐं उहा तारीख़ी माॻ आहे जंहिंजी विज़िट अॼु तव्हांखे करे रहिया आहियूं। जी हा दोस्तो, अॼु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ऐं दिलोरा जे इन जेका असां कल्टी थियल ज़मीन ते मौजूदु आहियूं, जिते का बादशाही हुई, का सल्तनत हुई, का ख़ुशियूं हुयूं, किथे गीत गाना हुआ, किथे जेके आहिनि से रक़्स हुआ। तो अॼु असां मौजूदु आहियूं दिलोर मोरी ते। ऐं दिलोर मोरी ते जेका असां इलाइक़ो आहे ब्राह्मणाबाद जंहिंमें असां मौजूदु आहियूं, उते जेका असांजी तारीख़ी जेके आहिनि से विरसा आहिनि, जंहिंजी अॼु तव्हांखे विज़िट करे रहिया आहियूं। असांजी कोशिशि आहे तव्हांखे बहितरीन खां बहितरीन वीडियो ॾेखारे अचो, तव्हांखे जेका असां इलाइक़े जी ही जेका असां अॼु जेका असां तव्हांखे तारीख़ी माॻ ॾेखारे रहिया आहियूं ब्राह्मणाबाद ऐं दिलोरा बादशाह जी जेका असां नगरी गर्क थियल नगरी उनमें असां मौजूदु आहियूं, जिते जेका असां काफ़ी जेके आहिनि से ही तारीख़ी वरिसो जेको आहे हिन में पूरो ही इलाइक़ो तव्हां ॾिसी सघो था। कैमरा जी अखि तव्हांखे ॾेखारे सघे थी त ही ॾिसो, ही जेके जेके शयूं आहिनि ही सफ़ा जेके असां मदफ़ून थियल आहिनि। ऐं ही जेका असां ही बादशाही जेका असां ही सल्तनत जेका आहे उहा बाक़ाइदे कल्टी थियल आहे। ऐं हिते तव्हांखे ॾेखारे सघूं ही तारीख़ी जॻहियूं आहिनि। कैमरा जी अखि ॾेखारे सघे त ही तारीख़ी उहे जॻहियूं आहिनि जेके मिसार जी चुकियूं आहिनि, ख़तमु थी चुकियूं आहिनि, उनजो अॼु तव्हांखे विज़िट कराए रहिया आहियूं। ऐं ही हिकिड़ी हिकिड़ी जेका सिर आहे उहा मुंहिंजे अंदाज़े में के मां वज़न करे ॾिसां त मुंहिंजो अंदाज़ो आहे की ही ॾिसो, हिकिड़ी हिकिड़ी सिर जेका आहे सा 10-10 किलो खां मथे जी सिर आहे। ऐं ही उन दौर जूं सिरूं आहिनि ऐं जेके तव्हांखे ॾेखारियूं त उन दौर में जेके असीं सिरूं हूंदियूं। ऐं हाणे जेका असां हू ख़तमु थी चुको आहे इलाइक़े में। ही तव्हां ॾिसी सघो था हिकिड़ो बादशाही आहे, उहा बादशाही यानी सुल्तनत जेका असां उहा कल्टी थियल आहे। मुंहिंजो अंदाज़ो हितां 8 खां 10 किलोमीटर जे जेका असां रेंज आहे, कैमरा जी अखि ॾेखारे सघे त 8 खां 10 किलोमीटर जेका आहे से तव्हां ॾिसी सघो था। ही दड़ो आहे, हिकिड़ो वॾो भिड़ो आहे, हिते का बादशाही हूंदी, हिते के ख़ुशियूं हूंदियूं हुयूं, हिते के जेके से शादियूं थींदियूं, हिते गीत गाना थींदा। सो अॼु उहो जेका असां सल्तनत फानी रे फानी दुनिया दम ने हिकिड़ो, फानी रे फानी दुनिया दम ने हिकिड़ो, कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं। सो अॼु तव्हांखे ॾेखारियूं पिया दिलोर मोरी जो ही इलाइक़ो ब्राह्मणाबाद, जंहिंजो व्यू तव्हांखे कैमरामैन ॾेखारे चुको आहे। जी हा दोस्तो, अॼु जेका असां पहुतासीं असां ज़िले सांगड़ जे ख़ूबसूरत इलाइक़े में, पर जेका असां अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असांजी ही तारीख़ी माॻ, असांजा ही तारीख़ी जेके वरिसा आहिनि, इन्हनि खे जेका असां हुकूमत सिंध खे गुज़ारिश कयूं था वधि खां वधि हिन जी हिफ़ाज़त कई वञे, जीअं ही बची सघनि ऐं असांजी सकाफ़त असांजे ईंदड़ नसलनि खे ख़बर पए त ही को दौर हूंदो हो जॾहिं हिते का बादशाही हूंदियूं, हिते का सल्तनत हुई ऐं उहा ख़तमु थी चुकी। सो पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती ऐं कैमरामैन राजा भाई खे ॾियो मुल्की मोकल जहिड़ा पेर ते रखायो।